नाज़रीन, खानपुर में 8 मुहर्रम हराम की मुनासिबत से करबला के शहीदन के भेटा पेश करने मुख्तलिफ इमाम बारगाहुन में 7 मातमी जुलूस बरामद थिया। शहीदन के भेटा पेश करने सीना जनी कई पी वने। उन हवाले से पेश है इमरान मंगनहार की ही रिपोर्ट। नाज़रीन, 8 मुहर्रम हराम जी रात जेके अज मुख्तलिफ इमाम बारगान दरगाहन खां जेके ताबूत इमाम हुसैन अलैहिस्सलाम बरामद थींदा। अचो त हितां जे जेके मौजूद अॻवाननि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो इन बाबति छा चवणु आहे। असां ॾे 11 पिरान गॾिजी विया आहिनि। उन्हनि जे बिल्कुलु जेको बि रूट आहे, रूट जे हिसाब सां मां हिकु गली में पंहिंजो जवान बीहारिया आहिनि। अचण वञण जी उनजी तलाशी वञे। असांजा हे ग़म जा, इबादत जा, बख़्शिश जा असांजा हे ॾींहं आहिनि। हुसैन बादशाह जूं कुर्बानियूं जेको विसरल कोन्हनि के। पुलिस डिप्लॉयमेंट जेका हिननि कई आहे, हिननि उहो कराची खां माण्हू घुराया आहिनि जेके हितों जे ज़मीनी हक़ाइक़नि जी ख़बर ई कोन्हे ऐं न ई हुननि खे गन आहे न को हथियार आहे। सो चंद सिपाही हुननि जा पंहिंजे थाणे आहे जेके असां सां हली रहिया आहिनि। न त जेकर हिननि खे पुलिस न हुई ऐं पुलिस जो हिनखे प्रॉब्लम हुयो त पंहिंजा जेका पुलिस हिननि वटि अवेलेबल हुई उहा ॾिना ऐं उहा असां सां मीटिंग कंदा आहिनि हवाले सां। नाज़रीन, 8 मुहर्रम हराम जी राति ते मौजूद अॻवाननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, जंहिंजो चवणु हुयो त जेके सिक्योरिटी जा जेके इंतज़ामात आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि ऐं पुलिस जी जेकी आहे उहा बारी नफ़री जेकी आहे उहा मुक़ररु कई वई आहे मुख़्तलिफ़ रस्तनि खां। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त अॼु 8 मुहर्रम हराम मुख़्तलिफ़ क़दीमी इमाम बारगाहन खां जेके जुलूस आहिनि उहे पंहिंजी मंज़िल तरफ़ रहंदा आहिनि। कैमरामैन कामरान मंगनार सां गॾु इमरान मंगनार, धरती TV न्यूज़, कानपुर।